तौफीक़ अता फरमाए। जेकॾहिं ख़ौफ़ ख़ुदा दिलि में अची वञे हलियो त इंसान जी हिन दुनिया जे अंदरि बि कामयाबी आहे या आख़िरत जे अंदरि त आहे परहेज़गारनि जी। ख़ुद अल्लाह जो पाण अल्लाह क़ुरान छा थो चए, अल्लाह ताला पंहिंजे क़ुरान मजीद जे अंदरि पंहिंजे बानन ख़ुश नसीब अल्लाह ताला जे टिजण वारनि पाननि जो मकान बयान कयो आहे। वाह अल्लाह तुंहिंजी सम्झण जे अंदाज़ क़ुर्बान फरमाए बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह जी क़ुरान मजीद जे अंदरि मुझे साम्हूं अल्लाह ताला जो लाइब क़ुरान घुरियल। वाह अल्लाह तुंहिंजी सम्झण जे अंदाज़ क़ुर्बान फरमायो अम्मा मन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही वनहा नफ्स अनिल हवा। अल्लाह जो क़ुरान चए जेको माण्हू अल्लाह ताला जे दरबार जे अंदरि साम्हूं बीहण खां ॾिनियूं ऐं पंहिंजे नफ्स अनिल हवा हर शैतानी हर नफ्सानी ख्वाहिश खां पंहिंजे नफ्स खे जले रखी रोके रखी अल्लाह ताला उनजे लाइ छा आहे जेको पंहिंजे नफ्स खे दुनिया जे अंदरि रोके रखे पंहिंजे नफ्स खे कंट्रोल में रखे तुंहिंजे नबी तुंहिंजे हुक्म जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे। अल्लाह जो क़ुरान ते जन्नत हियल मावा। अल्लाह ताला बना उन्हनि बाननि जे लाइ मां अल्लाह ताला जन्नत रखी आहे बेस्त रखी आहे जे मां अल्लाह खां टिजंदा न आहिनि मां अल्लाह खां ख़ौफ़ कंदा न आहिनि। उन्हनि बाननि जे लाइ मां अल्लाह ताला मरण जो सिर पुल रखी आहे। मरंदा ईंदा जन्नत आला बाला खाननि में पहुचंदा ईंदा उन्हनि जे विच में जेका दीवार आहे मां अल्लाह ऐं उनजे बाननि जे मिलण में जेका दीवार आहे जेका पुल आहे उहा मौत आहे। जॾहिं मां अल्लाह उनखे मौत ॾेई करे पाण घुराईंदुसि उन जो रूह कढंदुसि त मलाइकनि खे ख़ुशख़बरी ॾेई करे उनखे घुराईंदुसि। उहा ॻाल्हि बि अल्लाह जे क़ुरान बयान कई अथई। अल्लाह जो क़ुरान चए जॾहिं माण्हू मरण जे वेझो ईंदो आहे मुतक़ीन आहे परहेज़गार आहे इबादत करण वारो आहे बाननि जे मथां मौत ईंदी आहे ख़ुश नसीब बाननि जे मथां अल्लाह जो क़ुरान उन्हनि जे मथां मलाइक नाज़िल थींदा आहिनि ऐं उनजे चवण लाइ ख़ौफ़ अलैहिम ख़ौफ़ न कर ग़मगीन थी तूं उहा ज़िंदगी दुनिया जे अंदरि गुज़ारी आहे जो अल्लाह बि तोखां राज़ी आहे तुंहिंजो नबी हबीब मोहम्मद मुस्तफ़ा बि राज़ी आहे। तूं मौत वारे पुल खां क़यास करे तुंहिंजो नबी तुंहिंजे लाइ बानू फैलाए वेठो आहे। तूं मरंदो ईंदे तोखे तुंहिंजो नबी भाकर में पाए वठंदो। उन्हनि माण्हुनि जे लाइ मौत हिकु इनाम जिन माण्हुनि पंहिंजी ज़िंदगी अल्लाह ताला जे तरीक़नि ऐं नबी साईं जे फरमान मुताबिक़ गुज़ारे। ऐं एतिरा वाक़िया किताब जे अंदरि अल्लाह जी ज़ात खे ॾिजण वारनि जा जेकॾहिं बयानु कजनि त उमिरि घणी वेंदी पर उन जो बयानु इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जी बुखारी शरीफ़ जा 9 जुल्द लिखिया। एॾो वॾो 9 जुल्दनि वारो किताब हिन अलमारी में बयान 3 जुल्द अञा कुझु बाक़ी रहे इंशाअल्लाह हयाती साथ जीवो त बुखारी शरीफ़ जा 9 जुल्द मुकमल कंदासीं। ये तव्हां को जुल्द ॾिसी वठो पहिरियों जुल्द जेको आहे घणा सिबन वारो आहे एॾो वॾो किताब लिखियो आहे अल्लाह इश्क में अल्लाह ख़ौफ़ में महबूब जी मोहबत में छो जो अल्लाह जो महबूब फमला युमिन हत्ता कुन हब इलैहि ववलदी वन्नास अजमईन। तव्हां तेसि ताईं मोमिन था थी सघो तेसि ताईं तव्हां ईमान कामिल आहे जॾहिं तव्हांजे माल खां तव्हांजे जान खां तव्हांजे औलाद खां तव्हांजे घर वारनि खां बल्कि अजमईन
सारे इंसान खां वधीक मोहबत मां मुहम्मद सां न हुजे तेसिताईं तव्हांजो ईमान कामिल नथो थी सघे। इमाम बुखारी अल्लाह जे रसूल जे इश्क में नवजूद मोहम्मद मुस्तफा जा फरमान याद करे किताब जे अंदर तहरीर करे किताब जी शिकिल में आंदा। हम अर्ज़ कयां उन वफ़ात जो टाइम आया इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जो छा त माण्हू हुआ छा त ख़ौफ़ उन्हनि माण्हुनि जो दिलनि जे अंदरि केॾो वॾो दर्द सदमो दुनिया जे अंदरि इन दुनिया जे अंदरि उहे पंहिंजे पाण खे केॾो सम्झंदा हुआ केॾी सम्झंदा हुआ जेल जे अंदरि उन्हें लॻंदो असां दुनिया जे अंदरि अलाह महबूब ईअं फरमाए दुनिया सिजनुल मोमिन وجنة الكافر قال النبي صلى الله عليه وسلم मदीने में मोमिन जे लाइ हीअ दुनिया जेल खानो आहे वजन्नतुल काफिर जन्नत आहे काफिर जे लाइ काफिर जे मुल्क लाइ जेके मनमानियूं करे उन्हनि कोई झलवारो कोन्हे उनखां को पुछण वारो कोन्हे को पर मोमिननि जे लाइ सिजनुल मोमिन उनजे लाइ कैद खानो आहे जो मोमिन जॾहिं कदम खणंदो आहे पंहिंजी ज़बान मां लफ़्ज़ कढंदो आहे हथनि जॾहिं इस्तेमाल कंदो आहे पेर सां जॾहिं विख खणंदो आहे दिलि जे अंदरि जेका ॻाल्हि सोचींदो आहे दिमाग़ जे अंदरि जेके प्लेन ठाहींदो आहे उहे अल्लाह जे रसूल जे मुताबिक़ हूंदा आहिनि मोमिन बानो हर ॾींहुं राति में अल्लाह ताला खां डिॼंदो वठंदो आहे अल्लाह रसूल जी नाफ़रमानी थी वञे दिलि जे अंदरि ख़ौफ़ हूंदो आहे दुनिया जे अंदरि कैद थी गुज़री ईंदो आहे अर्ज़ में कयां त मोमिननि जे लाइ हीअ दुनिया जेका आहे सा कैद करणो आहे मदीने में फरमायो काफ़िर जे लाइ जन्नत आहे इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह पंहिंजी दुनिया जे अंदरि कैद खानो पंहिंजे लाइ दुनिया जे अंदरि कैदी सम्झंदो हो एॾे अल्लाह जे इश्क में अल्लाह जे ख़ौफ़ मदीमीर जे हुक्म एॾो त तरफ हूंदी हुई जिन जो असांजे साम्हूं अखियुनि जे साम्हूं जेको सबूत आहे नवजूद में बुखारी शरीफ़ जा किताब आहिनि केॾी वॾी महिनत करे मां ने हदीसूं लिखियूं हूंदियूं केॾी महिनत कई हूंदी तव्हां असां त सिर्फ़ वञी शाइरी लिखंदा आहियूं गज़ल कापी ते ॿुधी करे लिखंदा आहियूं केॾी वॾी महिनत लॻंदी आहे केॾो वॾो सभु टेम जो ज़ाया थींदो आहे टेम लॻंदो आहे टेम न आहे मिलंदो जो गज़ल लिखी करे बयां खे हथां के उहा ॿुधल असांजा हूंदा आहिनि मोबाइल जे अंदरि भरियल हूंदो आहे सिर्फ़ु कलम जी सूरत में किताब जी सूरत में पन्ने जे अंदरि लिखण जे करे केॾो टाइम लॻंदो आहे इमाम बुखारी पंहिंजी ज़िंदगी अल्लाह लाइ रसूल जी मोहबत में गुज़ारी सोए अल्लाह लाइ रसूल जी मोहबत में हदीस लिखंदो वठंदो हो कितां हिकिड़ी हदीस में ॾे कितां 2 महीनो कितां 5 लिखी लिखी करे 7 जुल्द बुखारी 9 जुल्द बुखारी जा लिखियलु अथई जॾहिं वफ़ात करे ॻाल्हि जो बयानु करणु मक़सदु हाणे शुरू कयो अथऊं जेका ॻाल्हि तव्हां दोस्तनि जे साम्हूं रखणी आहे उहा हाणे अची पहुती आहे इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जो वफ़ात जो टाइम आयो आहे हिकिड़े अल्लाह वारे राति जो ख्वाब ॾिठो आहे त मां क़ब्रिस्तान में मौजूद आहियां जिते क़ब्र खोटी पई आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं कुझु सहाबी उते मौजूद आहिनि मूं सलाम कयो अस्सलाम अलैकुम या रसूल अल्लाह या रसूल सलाम क़बूल पए नबी पाक मूंखे वालेकुम सलाम चयो सलाम जो जवाब ॾिनो आहे मूं हथ वधी अर्ज़ कयो साईं तव्हां क़ब्र जे अंदरि मौजूद आहियो कंहिंजे लाइ आया आहियो अल्लाह जो रसूल ते यार असांजो दोस्त अॼु असां अचण वारो आहे असां पंहिंजे दोस्त खे वठण जे लाइ आया आहियूं उहो अल्लाह वारो फरमाए जंहिं ख्वाब ॾिठो सुबुह जो जॾहिं फजर जी अज़ान आई आहे ख्वाब जे अंदरि मूं इहा ॻाल्हि ॿुधी ॾिठी आहे अल्लाह जो रसूल क़ब्रिस्तान में मौजूद आहे मुंहिंजे पुछण जे जवाब में अल्लाह जो रसूल इहा जवाब ॾिनो मुंहिंजो महबूब अचण वारो आहे जॾहिं फजर जी बांग आई आहे मां निमाज़ ते आयो आहियां तॾहिं ॾींहुं दुआ त माण्हुनि जे ज़बान ते इमाम बुखारी जान खे छॾे वियो आहे जंहिंजी जनाज़े निमाज़ फिलाणे टाइम ते हूंदी अर्ज़ कमरा खुश नसीब माण्हू आहे ये दुनिया जे अंदरि अल्लाह जे ख़ौफ़ में
ऐं मोहम्मद मुस्तफा जी मोहब्बत में जिंदगी गुज़ारे जॾहिं जवान दुनिया में छॾींदा आहिनि दुनिया खे त अल्लाह जो महबूब पाण इस्तक़बाल कंदो। अहिड़ी मौत मरना था जो अल्लाह जो रसूल असांजे कब्रिस्तान ॾाढो दुनिया फानी बंदो खाकी खाक ऐं खाक थींदे जेकॾहिं बंदो हुजे हा बाक़ी त मर्जीअ के वसा हजान मल्हाए वेठा तमामु मूंखे यादि कोन थी ॻाल्हियुनि जो मिले हिकिड़ो मिसाल तव्हांजे साम्हूं दुनिया जे अंदरि रहण वारे कैशियत दुनिया जे अंदरि असांजे लाश बि दुनिया बर्दाश्त कोन कयूं दुनिया जे करे असां पंहिंजे पाण अलाह खे विसारियो तॾहिं मरंदासीं न था कब्र जे अंदरि जे हाणे हलंदासीं त उहे कम ईंदा जिन खे असां विसारियोसीं अल्लाह जी ताक़त जेका आहे वो अल्लाह ताला हिते छॾियो वेठो हिन में इहो मतिलबु कोन्हे त अल्लाह कमज़ोर अल्लाह जो क़ुरान जे इन बत्श रब्बिक लशदीद बेशक अल्लाह जो अज़ाब आहे पकड़ करणु जॾहिं पकड़ खई तॾहिं को जान पूछदा ईमान बुखारे वाक़िया पर ओ तुम एॾे मकान ते पहुतल हुनखे एॾो अलाह जो ख़ौफ़ उनजो वाक़ियो को ॿुधंदो किताब जे अंदरि ईंदो आहे उलमा इकराम बयान कंदा जेके औरत घर मां निकिती आहे बापरद आहे चादरी आहे ये दुनिया वारियूं कारियूं चादरुनि अचे पोइ कंहिं वॾी चादरी मोहन ज़ाहिर न अखियुनि खे कुझु सना सना सोरा कयूं चादरी या चादरी जो रंग अछो आहे जॾहिं उहा औरत वञे थी वाट तां ते माण्हू मौजूद आहिनि गलियुनि जे अंदरि हवा तेज़ लॻण जे करे मुंहिंजा माण्हू औरत जे मुंहं तां बुख लही वियो आहे उहे माण्हू जे दाग वेठा हुआ ये गलियुनि जे अंदरि जीअं अॼु माण्हू स्कूलनि जे दरवाज़े ते हूंदा आहिनि रोडनि रस्तनि जे दरवाज़े ते हूंदा आहिनि हितां अम्मा न्याणी मुंहिंजो भेनरूं मटियूं हुनखे ॾिसण अचंदा आहिनि को चवंदो आहे असां छाजे करे पिया ॾिसो गुनाह जो कमु सया करो चवंदा मौलवी साहब हुस्न अल्लाह जी नेमत आहे असां हुस्न ॾिसे अल्लाह जी नेमत खे यादि करण जे लाइ पिया सोचूं उन ज़माने अंदर भी इंसान मौजूद है उहे जेके वेठा गली घटियुनि जे अंदरि उनजो नज़र औरत ते पियो आहे उनजो अखियूं ज़ाहिर थियूं हवा लॻण जे करे उन करे मां मुंहिंजी ज़बान तो तुंहिंजी अखि मूंखे मारे छॾियो आहे जॾहिं उहा माण्हू न्याणी घर पुॻे प्लेट खयईं चाकू खयईं भई अखि खे कढियईं पंहिंजे पाड़े वारे बाग सॾे करे चई ॿूटे वञी करे हुन कुते खे ॾे अजाक या उहा अखा जे मोहम्मद जे पर्दे जी इज़त न रखी उनखे बर्दाश्त न करे से उहा अख आहे मोहम्मद जे पर्दे जी बेहुरमत कई अख मूंखे कोन थी खपे जंहिं धारे मरती हो जंहिंजे मथां नज़र पियो मर्द कोन अमाम जूं न्याणियूं बि उन वक़्त जो अॼु औरत खे छा थी वियो अल्लाह ताला जो जेकॾहिं ख़ौफ़ अची वञे हलियो त दुनिया आख़िर ॿई असांजूं आबादियूं महबूबे किबरिया सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बाना जेके उम्मती खे ख़ौफ़ करण वारा अल्लाह जा नेक बाना जिन्हनि जी ज़िंदगी अल्लाह ताला जे ख़ौफ़ में डप में गुज़री अल्लाह ताला उन्हनि जा वाक़िया बि किताब जे अंदरि मक़बूल करे रखिया आहिनि पिराने पीर महबूब सुभानी पुत्र बानी बाबू तो वञे वाट तां बि अचे वाट जे बने तां जेको सूफल हूंदे ॾिठो आहे बुख लॻल आहे पेट जे अंदरि बुख जा बाहियूं पियो बहनि पीराने पीर महबूब सुभानी पुत्र बानी बाबे बेसमझी अंदरि बुख जे करे गलती जे करे सूफ़ खाई वियो जॾहिं सूफ़ खाई अॻिते रवानो थियो आहे त अल्लाह जे डप जूं छोलियूं दिलि जे अंदरि लॻण शुरू थी वियूं आहिनि महबूब सुभानी जे बाबो थो फरमाए
ले मुझे महबूब सुबानी आबाद अल्लाह के क्या किया जाए के रोजारी दे ये सो वाले के यतीम जो के मिस्कीन जो तो बिना इजाज़े खाए जो अकम क़यामत आए ये करीम सोफे अंदर तो टंगो पे ला पक गए के तो छड़न वालों तो अल्लाह यो खौफ बयान महंगे दिले अंदर के रोज अल्लाह जो खौफ Kero da dapo Allah Ta'ala jo Imam Hazrat Subhani में वो कुतर पानी जो बाबा ने हर ठीक रे गमानो तो आए इतना पानी आयो दे बो विंदे विंदे जिसे वाके को बागाए जे जावन जो टारे उन पानी ना बिवागन हिदा लाइया जिना सूफ पक्का दान अस्सलाम वालेकुम सलाम साईं किया चंद यार तांजे बाग जो बिना इजाजत मौसूफ खादो आए माफी तलब करने लायो आया वो ज्ञान को बाग जो बाग जो धनी हो वो भी मामूली इंसान हो अल्लाह ये जपवारो मोहम्मद जी दिल के अंदर मोहब्बत रखना रहो वो भी समझियो दिन नौजवान के अंदर यार कुछ दाना दाइन छोड़ने के आजमायो ने छोड़ने जो कम जो को एरो कराया ने को फायदे में अच्छी बनी अजर में वो सुबह को तलब पाएंगे बाग जो मालिक तो तैयार है ये माफी न मिल दे ये तो के माफी न मिलनी 6 महीना से बाग जो तुम कहाँ बंदे गुड करने पने तेरे मौका मिल दे मैं वो सुबह ये बाबे सोचो यार माफी न मिल दे मालिक वरवे पहुंचिया माफी न मिल दे क्या तो आगे टंको दोस अल्लाह ताला के केरो मोरे गाइनस पंजे हबीब के केरो मोरे खलाइनस पांजे वा मंजूर गाल के ठीका है 6 महीना ताजे बाग कमाइनस वक्त गुजारदो जिंदगी गुजारदी भई टाइम गुजारदा 6 महीना गुजरे आजा वक्त वनने से भी दोना गुजरे आजो तेरे आखिरी टाइम आयो है मैं वो सुबह कुत्तर बाय बाबा तबदी का बादशाह बाग वाले मालिक के दो चाहे हमें साईं ज्यादा मिले ताजे वादे मुताबिक 6 महीना पूरा दियान हमें टाइम खत्म देवानो के क्यों तो क्यों इम्तिहान बाग जो मालिक दो दे दो ये मौका न मिलते अन्याय तो कहाँ बांधे मैं वो सुबह कुत्तर पानी जो बाबू देते के वो कहाँ पाँचे मुझे न्याने सांदो के निकाह कहाँ बांधो निकाह टंकन का टूंटे या तन खाओ दे माई अकेल खान दे दे वैसे बाहर कहाँ बातें दे या मुझे दी कबूल करने तो यार बागरी सोब खान जे माफे दे इजे सोचा हो या 6 महीना बाद में भी कमायो वही वो तुम जो न तो याद गुना तेरी दो अल्लाह ताला दे तो कल करे वांदी बोई कबूल किया है तेरे निकाह थी के घर के अंदर हुआ तेरे से तो सुभान अल्लाह ने अंधी आए न टंगन का ओडिया तन का जड़ी आए बल्कि सही सलामत के छोकरे टी आए जब में कोफे बाहर किया हुआ अरे गलत कागजी अंतर कौन वालो आया गलत जगह ते कौन है जो आया वो टिकरे बाग आया बाग मालिक जी कौन जो सो भंजे जो को वो जे यार बाग गिरा भी अच्छी तकवा निकलिया ये यार शायद गलत कागजी अंदर चे वहाँ तुझे गाल मुताबिक वाक छोकरी दिखाई अंदर आए कौन उनका भी धागे होते थे आए वो बाम जले करे अल्लाह जो ने कवान ने समझाने लगा तो पुटिया गाला है तू समझ में ना है मुझे न्याय कन का दिन जे करया ये समझवाए थे यार धागे मत के ना है रे तो अतंगा टूंडी ने करया के धागे मत तेरे हाथ में मुझे न्यानी को कौन आया दे अरे टंगा टूंडी जे करया तो मुझे न्याय रे समझवाए दे आए
करे बाले तैयार मैंने गलती दीवारे बने दरवाजे के बाहर क्लास नाए करो ऐसे बान का गूंगी इन जे करे ते यो धागे मत यो नावा धागे मत ना करे ना मोरम सान करे कलायो नाए अरे कनल का वो इन जे करे ते चमुजी न्यानी धागे मत यार बुदुर नाए अजबगन खोफे खुदा केडो 6 महीना सोफली रज कमाई अंतिम टूटी औरत के कबूल कई ये तो अल्लाह इम्तिहान नो तो सही सलामत न्याणी मिली है रिजाल थी वे एरे वलियां जे घर जे अंदर पैदा थी जरे यो जा को छाजे के ता गलाया अंधे सुंडिया है इन जगह आजो करे अल्लाह वली बाग माले इन जे करे हम तो सही ते वतन दिया है मुझे न्याणी जरे बारे तैयार अल्लाह री हदन क्यों न्याणी टोवना है जरे 6 महीने जी वज हिकड़े सुबरे वच जे महीना कमान वारो आई मोटनी उतनी विजे वेने विजे मुझे अल्लाह जो वली पैदा जिस वाला जो वली लगे मुझे न्याणी वली आनिया हे तू बवली छोन वली जो वली आनी निकाह करा को वली पैदा थी पे वली पैदा तो ना वो सुमान कुत्ता पानी कुत्ता लेंदो है 3 दफा बने कपड़ा दे यतीम मिस्किन के सिर्फ गोड बदी कर पानी जिंदगी गुजारनो 3 दफा काल बुरी नहीं माल बुरी नहीं जान में कपड़ा के पास तो एक गोड कपड़ा ने वो मिस्किन सदा में गांव में अटो बने पाण गोड बदी करे पण कपड़ा दिनो ही वने बिक्री करे पण पेट भाग में सुबानी अल्लाह दी एरा जुआन बेटा था जरे अम्मा मुजी न्याणी हया है दवा अर्ज बेगन ताला या खोग जी को आनी इंसान के वो जो एरी मकान पे पहुंचाए तो जो इंसान के पी काशी न थी हो जाए अल्लाह ये खौफ रखने वाले लगे अल्लाह पास फरमाए फइन्नल जन्नत हियल माउन जलाए मिस्ता अन्या अल्लाह ताला कुरान में अंदर खौफ वाले जी का फजीलत बयान की उन्हें मकाम मर्तबा बयान किया वो भी बुझूंगा मैं बोए के बेया सकत वाला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कुरान मुझे सामू वो अल्लाह दुनी समझनी अंदर कुरान एरो मापने औलाद के ना प्यासा समझाई दी ये तो अल्लाह है कुरान के अंदर अल्लाह इसा अपने पान के समझाया है फरमाए बिस्मिल्लाह रहीम सूरह रहमान अंदर अल्लाह ताला में कुरान मजीद के अंदर फरमाया मानूम का अल्लाह का दियांदा मा अल्लाह है सामू बियान का दियांदा क्या तो यारे उन्हें बान जे वो मकान जो आखिर अंदर आए मशहद मैदान में आए वो के रोड अजर माला जो आए वो मजीद अंदर जो को सो रहमान शुरू आए तो टेबल को जो अल्लाह को अल्लाह वलिमन खाफ मकाम रब्बे जन्नतान फबी आला रब्बिकुमा तुकज़्ज़िबान अल्लाह पाने पाना मा अल्लाह जैसा बिन कादेना उन्हें जवार कंदारिया उन्हें जो दिलों में अल्लाह ये खौफ में दहशत में डके हो उन्हें बाना दिला में अल्लाह ताला जन्नतों पर क्यों केरो जन्नतों ज़वाता फुनाल फबी आला रब्बिकुमा तुकज़्ज़िबान अल्लाह फरमाए बागन वारियों नेमतन वारियों अल्लाह ताला उन्हें जेला जन्नत अंदर क्यों अल्लाह यो कुरान फरमा फी मायनानी तजरियाल फबी आला रब्बिकुमा तुकज़्ज़िबान अल्लाह फरमाए बागन वारियों मेवन वारियों जन्नतों अल्लाह क्यों في جگہ अल्लाह فيهما من كل فاكهة زوجان
अल्लाह ताला उन्हनि मेवन में जो जो करे पैदा कया पप्पा मेवा उन्हनि जे रामुदा वाल जो अंदर में जो टाणो झुकणो दियो मांगो जन्नत दिल में ख्वाहिश दे असां में वो जन्नत जो खाऊं दिल जे अंदर पैदा थींदी ख्वाहिश अल्लाह जो फरमाए मलाइके के हूंदा फरिश्ता में अल्लाह जारी के हूंदा 80,000 खाधो हिकिड़े अदना जन्नत अल्लाह ताला मोकिलींदो जन्नत अंदर मोकिलींदो उहे कहिड़ा हूंदा उन जो अल्लाह ताला तस्करो कुरान मजीद मोमिननि खे ॿुधायो आहे बोल अल्लाह जो कुरान सूरत वाक़िअ जे साम्हूं अल्लाह जो कुरान जे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाह जो फरमाए सूरतुल अव्वलीन وقليل من الآخرين على سور موزون متقين عليها متقابلين يطوفون عليهم ولدان مخلدون بأكواب وبارد وكأس من معين لا يصدعون عنها ولا ينزفون وفاكهة مما يتخيرون ولحم طير مما يشتهون وحور كأمثال المكنون جزاء بما كانوا يعملون Allah is from soon this Satan de Trauda. Allah soaring Mazua. Son de Tatan Mudagab Chalo to Chakanda. For my Mutagin ala Mutagabilene. Ayuna Jaya dos Dunya Jandaroa. De Kamal Kanara. Salebana. Soja Dunya Vajai. Gain Jaya Gaina. कुकर जया कुकर क्रिकेट कुनारे जया क्रिकेट कुनारा अल्लाह जया रबी अल्लाह देना दे नेक बन जा नेक इंसान यार भी नेक होना दे मोरवे जया रबी मोरवे अल्लाह कुरान का के सच रोया के दुनिया जो गवा जाए ये दुनिया जो गवा जाए ये जन्नत अंदर देख रहे वाला जन्नत अंदर सारे बना मोहब्बत करने करे माला गाड़ियां थे करे टेकरे हम साऊ कचाई में उंदा मुझागा बनिया दुनिया जे कचाई आए कचाई अंदर होने गिला कंदो आए होने गिला कंदा जन्नत अंदर यार दोस्त बैठा ना हुए भी एरियो कचाई कंदा उंदा अल्लाह फरमाना ना मुझे जन्नत पाका है मुझे जन्नत अंदर कोई भी गुनाह गाना दे दे मुझे रब वो के दूनी गाल बेटा तक जन्नत अंदर गंदा मुझे अल्लाह ताला कुरान मजीद अंदर गाल की जरिया है ये मुझे साम अल्लाह ताला कुरान मौजूद है पंजे आए ताला कुरान सुवा क्या जो पेड़ हुकुम फरमाए ला यस्मऊन फिया लगम वला तसीमा इल्ला किरा सलामा जन्नत अंदर काला के बात न होती का गुनाह के गाल न होती बल्कि इल्ला किरा सलाम एक बेटे वाला सलामत हो कंदा मुजारब की दो जगह इन दुनिया अंदर केवल गाड़ी अच्छी है मुझे दिल में नफरत असर पैदा दे आले फिर गाड़ी अच्छा मोटर बने गाड़ी पर काम शुरू कर देनी जन्नत में पारा खानन में ये तेरा और नौकर बयान दासिया नहीं ये पहला गनाया के मोती अला कुआं जो नौकर के मुदा वो इतना खुश हुंदा इतना सीन हुंदा ये लगनो बोदे या को दे मग जान बयान मोती उछरा बयान फरसे अंदर एड़ा सीन वो नौकर हुंदा गाल जहन में गोज के दुनिया के अंदर इंसान अल्लाह ये खूफ मरी करेंदा मोहम्मद ये तार करे गुजारे नहीं दुनिया में उन्हें बालन के खुदा के दो दे खुशवर पैदा करे जन्नत में मोकरे ये जन्नत में नौकर इतना होना पुराने दे सुबह के अंदर वाला वो जवान जन्नत में वो किरा अल्लाह ताला खुश होते बताएं बगा लगता है अल्लाह कुरान में मौजूद दिया है
الله تعالى كاب الذي قالوا لا يسمعون فيها لغوا ولا تأثيما إلا قيلا سلاما سلاما हर कोई सलामती मोकंदो या लाएगा कोने रे दुए समझा सही अल्लाह कुरान जे मा हरीक जन्नती के ए तो कोई देश भी तमनाई कोनो दे ए शेरी ख्वाहिश बोल कंदा या लाभ जन्नत दाए खाए पे मौज करे जे दुनिया के अंदर भी दोनों में पालन के पाबंद वांगे बंद करे जे रो हुदूद खुदा के मुताबिक जिंदे हो जाए है वही जन्नत रे कह दो ख्वाहिशों खत्म गए अल्लाह फरमाना जन्नत के अंदर जगह जन्नतियों दान एक ही ख्वाहिशों दे मुझा रब तुम मुदा से के जन्नत दिल के अंदर ख्वाहिशों दे वो गाल अल्लाह ताला ने पास सवाल करेगा इन जो जवाब अभी बेखुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे हो पर जन्नती दिल के अंदर या ख्वाहिशों ने मुझा रब तुझी तुम दीदार दे जन्नत खपे को केको जन्नत में ख्वाहिशों ने वा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केको वाकई याद आयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम की बादशाह दे के दोस्ती थी तेरे बादशाह की दोस्ती थी अली तो अल्लाह ये वली ने गालियों अल्लाह ताला जे वली ने सोहबत में अल्लाह वली बनाई हज़रत मूसा अलैहिस्सलाम ये जिंदगी वो बादशाह मुतफी करो बड़े मुसलमान दुआ है जरे मुसलमान दुआ आजमाइशों शुरू माल मगन शुरू और बादशाह जमीन ते कब्जा देना शुरू किया घर वालों मिलकर छलन देकर खतों दे गए तलाश में हेकरे भगवान ने बतियाए न घोड़ा बताए न मुल्क दी हुकूमत बतियाए मुल्क दबा दियो बे हुकूमत करे कब्जो करे आया अकेलो बादशाह आए सोने चांदी चमचन में खादो खाने वालो तेरे मिस्कीन दरवाजन दे टुकर टुकर जरा परेशान तीनों तुनो आए छा लायो को फोन बादशाह अंदर छा ढप्पा लाता उनके नसीब बनाओ अल्लाह दुआ रो मुझे मालिक रब सला साजे दिल के अंदर को पैदा करे धीरे धीरे अंदर खौफ पैदा थियो जो तो आसानी दे रही है कौन समझना दे मुला मोली जो कमाई मां बनाना असाए दिल के अंदर वेश जो देने वाले हे गले मौलवी अजान पढ़े हे मदरसा अखिल बा कौन बराबर के अल्लाह मुनादी अल्लाह जो सदगो पहुंचाए केड़ो अल्लाह सने ताकराए माना मफूदा अजान जी माना तेरे ओदे सब मुसलमान आयो बोल चलो अल्लाहु अकबर अल्लाह सब गाड़ो अल्लाह सब गाड़ो अल्लाह माल कम योडो अल्लाह दाए नुकता जे बादशाह खाए योडो तायो जी को मालिक उन खायो अल्लाह जो सरा मोटिया दे मोटिया बसाई न दे टेम्पो देने आलो मलकर मौत जियो ने तुनु निरी में साओ जे अल्लाह ताला यो कुरान फरमा पढ़ो लाइजा बलगतिल को وأنتم حينئذ تنظرون ونحن أقرب إليه منكم ولكن لا تبصرون Allah izabani sod jeni tajo san gat pronto wan to hina izin tanzon istedar lan udi kachian ibrat pereshani mein sana baba ke me takna ya molana saro chande sayo sanri ma smot jisme upay kala Allah banana aiye bana samjho ते चांदो मरे अल्लाह बाना वनान वकलब इले मिनकुम वलाकिन ला तुबसिरून अल्लाह बनायो वत तमाम के भेजो आए तमाम भी मोटी रहने जगह थे चंगायो इन संजो चांदो मरे को गली को छांग मरे हारी मरे नैना यो मौत वालो सकरात वालो अमल या पकड़ मोते दाए मता भी अची आए हर को पाए पान में सोचे रसा क्या मत दे दिया रे कि अल्लाह जे संग खंदा मोत संग तीनों कल में साया
बाल मुआज़ मूसा अलैहिस्सलाम मुतासिर वाशा माल के में करकतों दियाली वाट में आते प्रोगली में परेशानी वो कपड़ा सुन चांदी में उगल कपड़ा पहावाजा छाद को फोने दिल जियांदग जने सोनिया कपड़ा पहनारो जने भी रुपया लियो कपड़ा पाया लियो बने उगा के दो कोड बदी गए ढकनारो खेलो न वडो सदमुंदो वो बादशाह वना सुनजे चमचम जा खाना बादशाह अल्लाह इश्क में अल्लाह जे वो में मिस्कीन फकीर वडो अच्छे बात जो एक वादिया है हाथी अच्छे न पामे गद गड़ियान हाथी को खतरनाक जो पानी सूंड में जले गए दा फिराए मथा गए उन्हें धक में सान निकले आए अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम ख्वाब में उनको मकान दिखायो अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दियो यानी कलीम मूसा ख्वाब में थोड़े से शायर माल में के आगे जगह दे तो आए खादम व्यापक कांस जन्नत होगन दे जोड़ी में सोतो है जन्नत हो पिंगे सोन मा उंगल वाले के साए तो लोडन पा आगाम आए अल्लाह मूसा अलैहिस्सलाम जो देखो बादशाह इन्हें होगन इन्हें दे भाकरा मजो या के गाल में तो के मजो आ बादशाह भरे हुए अल्लाह मूसा अलैहिस्सलाम के अर्ज़ करे मूसा अल्लाह या कलीम तू अर्ज़ कर अल्लाह ताला के देखे मुझी मन्नत ना पूरी करेगे इल्तिजा पूरी करे के दिया गाल पूरी करे दुआ मिलकर में बादशाह मजो कौन हो जन्नत अंदर हो अंदर बाला खाना अंदर अस्या जागा मत नौकरन के अचवन में मुका पूछना अच्छा कर इनमें मजो कोने को वो छा में मजो गई दुनिया बादशाह मूसा अलैहिस्सलाम जय अल्लाह का दुआ बोल या अल्लाह का मन तुम्हें पूरे कर वही सागे वो के दुनिया में करे नहीं गरीब मिस्किन थे अल्लाह ये डप में अल्लाह ये खौफ में अल्लाह इश्क में वो गली में वही अल्लाह मुके मोकरे वो सागे आती है चे गरम के सून में जले गए मथा करे आने वही उन वाली मौत सागे दुनिया के अंदर मरा मूसा अलैहिस्सलाम जो छाजी गाय करे एक केरी शे भली जो गए मौत पसंद आए वो आजो का मैं इंजे करे मौत पसंद आए मेरे मगन अल्लाह बन दीदार करायो हो एवं मजो जन्नत में कोने को जो रब ने दीदार करायो मद जब मुलाकात में मजो हो जन्नत में कोने को अल्लाह ताला दुआ जो कोई पंद्रह से समझाए से अल्लाह ताला हमें को बता हम जो गाल समझे को ना तो मरन हुआ तो मला पांच समझाए चंदा बीमारी पाबंदी करो अल्लाह दुआ जो जिससे मदद करता हमारा हयात